पुलखाना रिपोर्ट कर रहा है मीर फैज सुमरो जमेते उलमा इस्लाम पारां ठुल लगे जोंगल में मुगवी फजीला सरकी प्रिया कुमारी ऐं नवीद लाशारी जे धाड़ेलन खां बासियाबी लाइ JUI जे ज़िले अमीर डॉक्टर AG अंसारी मुफ्ती अब्दुल शकूर खोसो अब्दुल कादिर चन्ना मौलाना ताज मोहम्मद भट्टी मौलाना अरब नवाज बुरड़ो कारी मोहम्मद उस्मान भुट्टो मोहम्मद हनीफ बुरड़ो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मोहम्मदी मस्जिद जोंगल खां कढियो वियो। मुज़ाहिरीन मुख़्तलिफ़ रस्तनि खां नारेबाज़ी कंदा शहीद सरफराज चौक ते पहुची थाणो हयो। उन मौक़े ते अॻुवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त काफ़ी साल थी विया आहिनि मगर पुलिस ठुल जे मुगवी फज़ीला सरकी प्रिया कुमारी ऐं नवीद लाशारी ऐं ॿिया मुगवीअ जे बाज़ियाब मुगवियुनि खे बाज़ियाब न आहिनि कराए सघिया। मुगवियुनि जी बाज़ियाबी लाइ एहतजाज थी रहिया आहिनि पर ज़िम्मेवारनि खे को बि अहसास न थी रहियो आहे। जॾहिं त मुगवियुनि जा वालिदैन सख़्तु परेशान आहिनि। हुननि दिलेर SSP जैकबाबाद सदाम हुसैन ख़ासकेली खां मुतालबो कयो आहे त ठुल जे फज़ीला सरकी ऐं जैकबाबाद जे नवीद लाशारी ऐं सखर जी प्रिया कुमारी खे जल्द बाज़ियाब कराए वारसनि मां वधंदड़ पयल बेचैनी दूर कई वञे।